बर्तानिया ते सभ खां वधीक अरसे ताईं राज कंदड़ राणी एलिज़ाबेथ 96 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वई। हुन बर्तानिया ते 70 सालनि ताईं राज कयो। राणी एलिज़ाबेथ जे लाॾाणे खां पोइ संदसि पुटु शहज़ादो चार्ल्स मुल्क जो बादशाह बणिजी वियो आहे। राणी एलिज़ाबेथ 21 अप्रैल 1926 ते लंडन में पैदा थी। हूअ बर्तानवी बादशाह जॉर्ज 5 जे ॿिए पुटु जॉर्ज 6 जी धीउ हुई। एलिज़ाबेथ 1945 में फ़ौजी ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ शाही ख़ानदान जी पहिरीं औरत हुअण जो एज़ाज़ माणियो। 20 नवंबर 1947 ते हुन प्रिंस फिलिप माउंटबेटन सां पसंदि जो परिणो कयो। एलिज़ाबेथ फेबरवरी 1952 में पंहिंजे वालिद जे लाॾाणे खां पोइ मुल्क जी राणी बणिजी वई हुई, पर संदसि ताजपोशीअ जी बाज़ाब्ता तक़रीब 2 जून 1954 ते थी, जेका टीवीअ ते लाइव ॾेखारी वई। राणी एलिज़ाबेथ 600 खां वधीक ख़ैराती इदारनि जी सरपरस्त ऐं 54 मुल्कनि जी तंज़ीम दौलत मुश्तरका जी सरबराह बि हुई। हूअ दुनिया जी सभ खां वधीक झूनी ममलिकती सरबराह हुई। हुन 1961 ऐं 1997 में पाकिस्तान जो दौरो कयो त संदसि पुरजोश आजियां कई वई। पाकिस्तान जे ॿिए दौरे में हुन शहीद बेनज़ीर भुट्टो सां बि मुलाक़ात कई हुई। राणी एलिज़ाबेथ अहिड़े वक़्तु बर्तानवी रियासत जी सरबराह बणी जॾहिं दुनिया में बादशाहतुनि ऐं शाही राॼनि ख़िलाफ़ु ज़बरदस्त नफ़रत मौजूदु हुई। बर्तानिया जो अवाम बि शाही घराणे ऐं उन जे पुराणनि रवायतुनि में का ख़ासि दिलचस्पी न वठी रहियो हो। एलिज़ाबेथ पंहिंजी नरम तबियत ऐं सभाउ सां माण्हुनि जे दिलनि में शाही घराणे लाइ एहतराम पैदा कयो। हुन आइनी सुधारनि जे मुख़्तलिफ़ मुहिमनि दौरान शाही घराणे जे केतिरनि ई अख़्तियारनि तां हथु खयों ऐं हुन जी हैसियत रुॻो मशवरो ॾियण वारी रहिजी वई। अगस्त 1997 में शहज़ादी डियाना जे पेरिस में हिक कार हादसे में फ़ौत थियण बैदि राणीअ खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो वियो। राणी एलिज़ाबेथ हिन मामले ते ॻाल्हाइण खां लंवाए रही हुई, पर अवाम जो शहज़ादी डियाना सां बेपनाह प्यार ॾिसी खेसि गोॾा खोड़णा पिया ऐं हुन हिक लाइव ताज़ियती तक़रीब दौरान पंहिंजी नुंहुं डियाना खे भेटा पेश कई ऐं पंहिंजनि पोटनि सां गॾु वक़्तु घारण लॻी। राणी एलिज़ाबेथ सोगवारनि में 4 पुट, 8 पोटा ऐं 12 पड़पोटा छॾिया आहिनि। संदसि दौर में मुल्क जा 15 वज़ीर आज़म तब्दील थिया। राणी एलिज़ाबेथ जे लाॾाणे सां हिक दौर जी पुॼाणी थी। संदसि सोग वारियूं तक़रीबूं 10 ॾींहंनि ताईं जारी रहंदियूं।